अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे सभु ठीकु हूंदा। दोस्तों, अॼु असां हिकु अहिड़े शख़्स जे बारे में तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं जेको घणो आचर जे नाले सां मशहूरु थियो। तक़रीबन तव्हांखे उन जे बारे में ॼाण न हूंदी, लेकिन मूंखे जेकी उन जे बारे में ॼाण आहे उहा मां तव्हांखे सभु कुझु अॼु हिन वीडियो में ॿुधाईंदुमि। सो महिरबानी करे अगरि तव्हां असांजे हिन चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों जी हाँ, अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुमि निसार शाह जे बारे में। निसार शाह पत्थर दुनिया ड्रामे खां पोइ ही वाहिद पत्थर दुनिया जो ड्रामो हुयो जंहिंमें हिकु किस्त खां 286 ताईं बहितरीनु किरदारु जेको आहे निसार शाह निभायो। सो दोस्तों, अॼु निसार शाह जे बारे में मां तव्हांखे कुझु कहाणी किस्सो पियो ॿुधायां। सो महिरबानी करे जेको आहे सो ही वीडियो फुल ॾिसिजो, वीडियो खे लाइक कजो, वीडियो खे कमेंट कजो ऐं वीडियो असांजे खे ज़रूरु शेयर कजो ऐं चैनल खे सब्सक्राइब कजो। सो आवाम दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। निसार शाह पत्थर दुनिया में जेको आहे डेब्यू उनजो कंहिं शो में थियो, लेकिन उन खां बाद में उन ड्रामो वकोड़ियल वजूद में सुठो कमु कयो ऐं इन खां बाद में जेको आहे सो पत्थर दुनिया ड्रामो हुयो जंहिंमें निसार शाह खे कमु ॾिनो वियो ऐं निसार शाह उन में बहितरीनु ख़ूबु जेको आहे हिकु किरदारु निभायो। उन खां बाद में निसार शाह खे जेको आहे उहो 286 किस्त में मारायो वियो पुलिस खां। उन खां बाद में अॻिते ड्रामा जीअं हलंदा विया, अॻिते चैनल अॻिते आयो मतिलबु मशहूरु थींदो वियो। त उन खां बाद में घणेई ड्रामा थिया, जीअं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पंहिंजा परावा हुयो ऐं कारो सिज में केतिरा ई अदाकार हुया, पर सैद निसार शाह खे न खयो वियो। ऐं साॻे ई अज़ीज़ सांगी जो ड्रामो हुयो जॾहिं त वकोड़ियल वजूद में ऐं पत्थर दुनिया में अज़ीज़ सांगीअ निसार शाह खे मौक़ो ॾिनो, पर कारे सिज में जेको आहे अज़ीज़ सांगी न मौक़ो ॾिनो हिनखे। का वजूहात हुई या अज़ीज़ सांगी जे हिनखे मौक़ो ॾिनो बि त हिन पाण न कमु कयो, या जेको बि रीज़न हुयो तव्हांखे एतिरो ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में सिर्फ़ु सैद निसार शाह न हुयो, बाक़ी ॿिया सभई अदाकार हुया। दोस्तों, इहा बि ॼाण न आहे त सैद निसार शाह विच में हाणे ड्रामो कंदो या न कंदो, छो त हिन वक़्तु मीरास खां पोइ को बि ड्रामो हुनजो न पियो अचे। सो इंशाल्लाह अचण जी उमेद कबी।